हाँ नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे बे नंबर वॾे शहर मदईजी मां अवां सां ख़बर शामिल कंदा हलूं त माहिर क़ानून पीपी अॻुवाण ऐं नौजवाननि जो क़ाइद हरदिल अज़ीज़ शख़्सियत एडवोकेट सैयद दुर्ममन शाह मदईजी हाउस पहुतो। शहर तोड़े पसगर्दईअ सां ताल्लुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं शहरी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं वॾे तइदाद में शहरनि मदईजी हाउस पहुची साण सां मुलाक़ात कई। ॿिए पासे सैयद दुर्ममन शाह पारां मदईजी हाउस ते ई अॻूणे चीफ जस्टिस शरीय कोर्ट ऑफ पाकिस्तान आगा रफ़ीक अहमद ख़ान दुरानी जे मान में शानदार डिनर पार्टी जो अहतमाम कयो वियो। उन सिलसिले में मच कचहरी बि पिणु थी, जंहिंमें मशहूर सूफ़ी फ़नकार फ़कीर इनायत अली सोलंगी, अब्दुल जब्बार भुट्टो ऐं ॿियनि सूफ़ियाणा कलाम ॻाया। जॾहिं त तक़रीब में माहिर क़ानून एडवोकेट बाबर शाह, लाला एजाज़ शाह, समाजी अॻुवान मोर मक्सी, यूनिस मीरानी, मीर यासिर अरफात शाह, मीर चनार शाह, ताज मोहम्मद उर्फ ताजल शाह, सचाई न्यूज़ जो डायरेक्टर कमांडो पंवार, इमामदीन बिरोही, इलाही बख्श भुट्टो, आगा जावेद दुरानी, शाहिद हुसैन गुमरो, तपेदार मसरूर अहमद भुट्टो, हकीम मोहम्मद यासीन गुमरो, मोहम्मद उमर जियो, अला रिनू बिरोही, सैयद दीदार शाह, अली अकबर शाह मशवाणी, मज़हर हुसैन मंगरियो ऐं ॿियनि मुअज़्ज़ज़ीन ऐं शहरनि वॾे